अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल हन्नानिल मन्नान अल्लज़ी खलक़ल इंसान वअल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला रसूली सय्यिदिल इंसी वल जान व अला वअस्हाबिही ज़विल खैरि वल इहसान अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ज़ालिकल लज़ी युबश्शिरुल्लाह इबादहुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरा फिल क़ुरबा वमन यक़्तरिफ़ हसनतन नज़िद लहू फ़ीहा हुस्ना इन्नल्लाहा गफ़ूरुन शकूर अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा बआवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। अहले सुन्नत दी जमात हुजे ऐं दुरूद पढ़ण में एतिरी सुस्त हुजे इहा ॻाल्हि सम्झ खां मथे दिलचस्पी उन शइ में कान हूंदी आहे जंहिं शइ जे हक़ीक़त जी ख़बर न हूंदी आहे। इहे त थी नथो सघे मुस्लमान हुजे
अहले सुन्नत जे अक़ीदे रखण वारो हुजे ऐं उनखे दुरूद पाक जे अहमियत जी ख़बर न हुजे ईअं त थोरो ॻाल्हाए अॼु कलोड़ा ॻाल्हियुनि में पहिरों दफ़ो अचणु थियो आहे हूअं माशाअल्लाह सिंध बलूचिस्तान में पिया न जेसिताईं 10-15 मिनट मूंखे लॻंदा अवांजी तबियत उनखे सम्झंदे 10-15 मिनट में काफ़ी आहिनि मुंहिंजे लाइ सम्झी वेंदुसि ऐं तव्हांजी तबियत उनखे तेसिताईं एतिरो साथ ॾियो जो जेका ॻाल्हि कयां हा या न उन में ॻाल्हाईंदा अचो ठीकु आहे दादा दुरूद छाखे चइबो आहे थोड़ो ॻाल्हाईंदो मूंखे ख़ुशी थींदी चल साईं हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती क़िबला साईं गुलाम मुर्तज़ा सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया ॿुधायो न फ़क़ीर खे सदाईं ते प्रोग्राम थींदड़ ऐं बुनियादी तौर ते उस्ताद आहे इन करे हिक उस्ताद जे ज़िम्मेवारीअ में इहा ॻाल्हि शामिल आहे त तेसिताईं उन जुमिले खे दोहराईंदो रहे जेसिताईं ॿुधण वारे जे ज़हन में ऐं दिमाग़ में उहा ॻाल्हि न वेहे बहैसियत से उस्ताद मां चाहींदुसि तव्हांखे सम्झाईंदो वञा पर जे अव्हांजो इहो ख़्यालु आहे त न बाबा हाणे नारे हैदरी असां देरि कोन कंदासीं पर दिलि चाहे थी त ॻाल्हि सम्झो छो गुल हुजे त ख़ुशबू करे बिना खुशबू जे गुल कहिड़ो यार हुजे त वफा करे बिना वफा जे यार कहिड़ो दीन जो जलसो हुजे त कल्ब जी कट लहे त जलसे जो फ़ाइदो ई कहिड़ो ॻाल्हि सम्झ में आई ऐं पछतो बि न बिल्कुलु सवली सीधी में पियो ॻाल्हायां ॻाल्हि सम्झ में आई ठीक है छो तो मूंखे ख़बर पवंदी आहे कुझु जमायत ॻाल्हाइण वारी हूंदी आहे कुझु फ़क़ति ॿुधण वारी हूंदी आहे दुरूद जंहिंजो अल्लाह जी ज़ात हुकुम फरमायो त मां अल्लाह जी ज़ात ऐं मुंहिंजा फ़रिश्ता मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद मोकिलियूं था उन दुरूद मां मुराद चाहे चओ रहमत दुरूद जी माना मुराद चाहे रही अल्लाह सां के जल्द मदीने की हाज़िरी नसीब करे थोड़ो ॻाल्हायो मूंखे आसरो थिए त जागो था दुरूद मां मुराद आहे रहमत अल्लाह जी ज़ात क़ुरान करीम में कयो ऐलान मां अल्लाह जी ज़ात ऐं मुंहिंजा फ़रिश्ता अल्लाह भी पाक फरिश्ता भी अल्लाह भी पाक फरिश्ता भी पाक त जह महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते ओए रहमतुन जो नुज़ूल पियो थे चओ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा भी थोड़ो ॻाल्हाईंदो ख़ुशी न ॻाल्हाईंदो पोइ ईअं थींदो त या तकरीर करण वारो नाबीना कुछ ॾिसे कोन थो या ॿुधण वारा मूंगा कुझु ॻाल्हाए कोन था सघनि ऐं जॾहिं ॿई कानून ॿिन्ही खे लागू कोन्हनि मां बि ॾिसां थो अव्हांखे अल्लाह ज़ुबान ॾिनी आहे ॻाल्हाईंदा ॾाढो मज़ो ईंदो इंशाअल्लाह ताला मां क़ुरान ईअं ॿुधाईंदुसि तव्हांखे जो ॿुधंदो दिलि ठरी पवंदी इंशाअल्लाह ऐं रस्मी तकरीर कोन ॼाणंदो आहियां ठठाई सखणा फेर करण हवाला इहो कोन ॼाणंदो आहियां इंशाअल्लाह मुस्तनद हवाला सां ऐं क़ुरान करीम जे आयतुनि सां पर थोरो ॻाल्हाइण में साथ ॾियो अल्लाह जी ज़ात भी पाक अल्लाह जा मलाइक भी पाक जह सोने करीम मुस्तफ़ा ते अल्लाह पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल खास तो फरमाए वहा ज़ात मुझे मुस्तफ़ा जी बे ॻाल्हायो तव्हां इहो जुमलो सम्झाया खुदा पाक नूरानी मलाइक भी पाक महबूब मुस्तफ़ा जी ज़ात भी पाक 3 नंबर ते अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारा ऐ ईमान वारो हाणे ईमान वारो त आहे पर गुनाहगार आहे पाक त
कोन ॻाल्हाया तव्हां सां मुस्लमान आहियो ईमान वारा आहियो पर गुनाहगार आहियो न आहियो गुनाहगार आहियो अल्लाह जे ज़ात जे जोड़े तखसीस फरमाई या अय्युहन्नास कोन फरमायो अगर अल्लाह या अय्युहन्नास चवे हां काफिर उनमें मुर्तद उनमें मुशरिक उनमें मजूसी उनमें मुस्लिम उनमें सब जे वजना अल्लाह तखसीस फरमाई लेकिन तखसीस मां वरी जेका तखसीस थिया चायो तो मां बुधाया मन का गाल समझ में अचे अल्लाह जे ज़ात तखसीस फरमाई रूए ज़मीन जे इंसानन मां अल्लाह जे ज़ात ईमान वारन के अलग फरमायो ईमान वारन के अलग करे फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो मुझे महबूब ते मां अल्लाह जी ज़ात भी रहमतों पियो मोकिलिया मुझा फरिश्ता भी रहमतों पियो मोकिलिन ऐ ईमान वारो मां अल्लाह जी ज़ात तवा के हुक्म थो गया तवा भी मुझे कलीम मुस्तफा ते रहमतू ऐ सलाम मोकिलींदा रहो ॾाढी वॾी अगर सवाल कयो ओ मुझा करीम रब तुझी ज़ात भी पाक फरिश्ता भी पाक महबूब जी ज़ात भी पाक दुरूद भी पाक रहमत भी पाक सलाम भी पाक विच में असा गुनाहगारन के दावत छो पयो सवाल आहे मौला सा गुनाहगारन के दावत छो पयो हुक्म छो पयो करी जडे महफिल पाकन जिया जे दुरूद पढ़जी रहो वहा ज़ात भी पाक बेअयबा जेका ज़ात मोकले रही वहा ज़ात भी पाक बिल्कुल सातन जुमलन में जवा अल्लाह जी ज़ात बाबरकत आलम ख्याल में सोच जा अल्लाह ताला चवे तो ऐ बाना तुम्हें ताकत कान्हे का जो तुम अल्लाह जे राज़न के समझी सके मां अल्लाह जे उन अंदाज़ के समझी सके इन करे तुझे ला भलो इहो त तू मुझे महबूब जे दरबार में रुजू कर मुझे महबूब जे दरबार में वही अर्ज़ कर ओ मुझा सोहना महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तवा ते रहमतों मोकलियो मलाइका ते रहमतों पे मोकलीन अल्लाह जे ज़ात सा के हुक्म फरमायो मुझे महबूब ते दुरूद भी पढ़ो मुझे महबूब ते सलाम भी पढ़ो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम तसदाई पढ़ता हूं फिदा का अबी व उम्मी अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह महबूब अबे अम्मा के कुर्बान करे सलाम पढ़ता हूं लेकिन मुझे महबूब मुस्तफा दुरूद जो अल्लाह हुक्म फरमायो ओ हसा तो महबूब मुस्तफा ते की पढ़ो जडे तो महबूब जी ज़ात दुरूद जी माना छा समझो रहमत गालायो मां स्पीड वधाए दुरूद जी माना छा है रहमत महबूब सा तो ते रहमत की मोकलियो जडे तुझी ज़ात खुद रहमत लिल आलमीन जुमलो समझो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरिया वही रहो नंढड़ी है जेको कायनात आई जेका नंढड़ी शाख की निकरे इन शाख के केड़ी मजाला जो दरिया में पानी विझी जवे त मां तो दरिया के पानी दिया या शाख का खुद मोहताज इन तुझे रहमत वाले पानी जी या रसूल अल्लाह उम्मती हुजन जे हैसियत में मां तो हर लम्हे में तो मुस्तफा जे रहमत जो मोहताज रहमत का सवा मुझो हलण कोने रहमत का सवा मुझो जीण कोने रहमत का सवा मुके कुछ भी ना है न की है नहीं हुई मां मोहताज मुखे खुद के रहमत जी जरूरत मां की मोहताज थी आका ते रहमत मोकलिया आका की कया मुझे करीम मुस्तफा फरमायो तू ही कर अल्लाह तो के चयो त दुरूद पढ़ तू
वरी हथड़ा खणी चो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व बारिक व सल्लिम। तू वरी अल्लाह के जो मौला मां गुनाहगार रहमत लिल आलमीन ते कीअं दुरूद पढ़ी रहमत मोकिलिया। मां अर्ज़ड़ो तोखे तो कया रहमत तू खुदा मुझे मुस्तफा ते मोकिले छॾे। ये समझ में अचे दुरूद पढ़णो छा छा अल्लाह जवाब दुरूद पढ़णो ही नहीं अल्लाह जे महबूब ते पढ़ महबूब ते मोकिल सलाम महबूब ते अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। हुजूर ते दुरूद भी कहते मोकिलणो ॻाल्हि आई या अल्लाह शेर पे पढ़ी बुधाई तो सही मौलूद को पढ़ी बुधाई तो सही कुरान को थोड़ो समझ तो सही ग्राउंड तर रहण दे। ऐ मुसलमान हुजूर ते दुरूद भी हड़े हुजूर ते जरे सलाम अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह डायरेक्ट दुरूद तो वरी सलाम तो दुरूद ये छो न मुझे मुस्तफा फरमायो मुझे बाना बाकी तू गुनाहगार है हे पाक दुरूद अल्लाह तो के चेवा मां मुस्तफा तो के दस थोड़िया जो त मां मुस्तफा के खबर त रब के राजी किए करणो तू मोटा जो अल्लाहुम्मा सल्ली अला मौला ज़ात तुझी पाक तुझो महबूब पाक मां मोहताज मां केड़ियो रहमत मोकिलिया मां त खुद दरजो बेनू मौला मां तोखे अर्ज़ तो कया मौला तू दुरूद मोकिल अकुल जे बुनियाद ते नौजवान अहले इल्म बैठा हो अकुल जे बुनियाद ते बिल्कुल अपोजिट में मामलो तो अचे मां हिन के चवा दादा ही कम कर वो मुखे वापस चवे त तू कर कावड़ लगे या न लगे जवाब दियो मुझे ख्याल में ते पहराड़ी वारो किस्सो कहणो पवंदो ये करो पवंदो पर अहले इल्म ठान माशाअल्लाह दिल जवे अहले इल्म यादो मां कुछ भला पंजद में का ॻाल्हाया अकुली बुनियाद ते अकुल तसल्लुम थो करे तेन अपोजिट में कावड़ अचण घुर्जे मुश्किल थियण घुर्जे त मां तोखे चयो कम कर तू जवाब थो दी लेकिन तसव्वुर त कर चवण वारो खुदा सेखारण वारो महबूब मुस्तफा हाणे कावड़ नथी अचे रब जवाब थो दे ओ मां अल्लाह के वापस अर्ज करण वारा त मुझे मौला मुझे महबूब ते रहमत मोकिल मां अल्लाह तुझे चवण जो मोहताज न है मां अल्लाह तो अगे मोकिलिया थो पर तो जो मां रब के अर्ज कयो अचे 10 रहमत पहिरी मां रब तुझे हवाले तो कया मुस्तफा सा मां रब ले कोई कोन कयो तो हिकड़ो दफो मुझे महबूब ते दुरूद पढ़ अल्लाह तुझे मथा 10 रहमत जो नुज़ूल 10 रहमत जो नुज़ूल फरमाइंदो यानी तो हिकड़ो दफो जो मौला अल्लाहुम्मा सल्ली अला मौला मुझे महबूब ते रहमत जो नुज़ूल फरमा रब तो जब मुझे रहमत तब टलू ही कोन के उन ज़ात के बनाए रहमत लिल आलमीन करे छडियो त हाने तो मुझे महबूब जो चवण वरतवा अचे 10 रहमत मां रब तो के न खुशी में मां इनाम तो अता फरमा मुझा दोस्त हाने बुधायो ते दुरूद पढ़ण घुर्जे या न घुर्जे दादिया बुधायो पढ़ण घुर्जे या न घुर्जे मुझे पढ़ण घुर्जे पढ़ी बुधायो इसा जागो था मां अॻिते हला अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला वअस्हाबिही अजमईन। मौजू हींअर मौजूद न है न त इनके भी खोलिया व आलिही ताईं त महबूब दसियो व अस्हाबिही असां छो था जो कहीं बे दफ़े लेकिन मुंहिंजा दोस्त अॼु जी जेका महफ़िल आहे अज़मत हुसैन महफ़िल छा जी आहे गाला जो अज़मत हुसैन जोरिए पे गालाइंदो माव महफिल छाजिया जो अज़मत हुसैन महफिल छाजिया खुदा का पुछी ॾिसो खुदा
ॾिसो छा मोहब्बत आ हुसैन जी खुदा का पुछी ॾिसो त छा मोहब्बत आ हुसैन जी वरी मोहब्बत खां पुछी ॾिसो त छा फितरत आ मुंहिंजे हुसैन जी गुलाब जे गुलल खां पुछी ॾिसो त छा खुशबू आ सुण हुसैन जी अर्शी फर्शी मलाइकन खां पुछी ॾिसो त छा इज़्ज़त आ सुण हुसैन जी करबला खां पुछी ॾिसो छा निमाज़ आ दिल पर हुसैन जी अञा बि यकीन न अचई वञी यज़ीद खां पुछी ॾिसो त छा ताक़त आ मुंहिंजे हुसैन जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कल्होड़ा कॉलोनी जे अंदर ज़ेरे सदारत हज़रत क़िबला से मुफ्ती गुलाम मुर्तज़ा सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया ऐं दीगर उलमाए किराम ऐं इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ीन अल्लाह जा ॼण ॻणिया एहसान जंहिं तव्हां असांखे हिन दुनिया जी ज़िंदगीअ में हिकु ख़ूबसूरत महफ़िल नसीब फरमाई आहे हिकु अहिड़ी महफ़िल नसीब फरमाई आहे जंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु आहे राज़ी थिए मुंहिंजो सुहिणो करीम रब राज़ी थिए जंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु आहे राज़ी थिए इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात राज़ी थिए मुंहिंजा मुस्लमान भा इज़्ज़त मकान सां न हूंदी आहे इज़्ज़त मकीन सां हूंदी आहे हाणे मां समझी वियो आहियां त तव्हां अल्हम्दुलिल्लाह अहले इल्म हुअण जे बावजूद बि ख़ामोश ॿुधण जा आदी आहियो इन करे हाणे सिस्टम खे तव्हांखे ॻाल्हाइण जे बजाय उते वधंदुसि मकान जी इज़्ज़त मकीन सां हूंदी आहे मकान भला अञा सवलो घर जी इज़्ज़त रहण वारे सां हूंदी आहे ईअं अदा अञा बि सवलो कयां हलो अञा बि सवलो थो कयां मुंहिंजे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक़ो हुज़ूर जा ग़ुलामो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़मीन ते जलवे अफरोज़ थियण खां पहिरीं बि हुज़ूर जे मक्के पाक जे सरज़मीन ते क़दम रखण खां अॻु में बि काइनात मौजूद हुई ज़मीन मौजूद हुई मगर हिन रूए ज़मीन खे मौजूद हुअण जे बावजूद कमो पेश सवाल को अंबिया जे तरतीब वार रहण ऐं वञण जे बावजूद बि हिन ज़मीन वो मकाम न मिली सकियो जेको मुझे महबूब मुस्तफा जे मक्के जे सरज़मीन ते कदम रखण सां मिलियो अञा मां सौदो करे रसियां तमाम अंबिया जे उम्मतन में इबादत मौजूद हुई पर इबादत जे लाइ मखसूस जगहुन के मखसूस कयो वयो हो बेहद इजाजत कान हुई रूए ज़मीन इबादत जे लाइ
पाक तॾहिं थी जो जॾहिं मदीने जे मीर हिन ज़मीन ते अल्लाह जे हुक्म सां कदम रखिया इन ज़मीन के हुजूर जे कदम सां इज्जत मिली मदीने जे मीर मक्के जे शहर में कदम रखिया मक्के जे शहर के अल्लाह इज्जत अता फरमाई मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मस्जिद कुबा में पंहिंजा कदम रखिया मस्जिद कुबा के अल्लाह इज्जत अता फरमाई मदीने जे मीर मदीने तय्यबा में कदम रखिया अल्लाह जे ज़ात मदीने तय्यबा के इज्जत अता फरमाई केतिरा मिसाल यको बती करे दो वञा हर जगह के इज्जत अल्लाह आला ऐं अफजल करे उन करे अता फरमाई जे जगह ते मुझे मदीने जे मीर जा पाक कदम लगा जुमलो ॾियण थो चाहियां जुमलो ॿुधाइण थो चाहियां जे रूए ज़मीन ते हुजूर जा कदम लगल उन जे मटो ऐं मिसाल का ॿी शइ नाहे या ॻाल्हि सची आहे जिथे हुजूर जा कदम लगल उन जे मिसल का ॿी शइ नाहे त मां तोखां थो पुछां जन शहज़ादड़न जा कदमड़ा हुजूर जे कुलड़न ते लगल चो उन हसन ऐं हुसैन जे मिसल ॿी का शइ नाहे अन्या मां सवलो करे सादा लफ्ज़न में चवां इमाम अली मक़ाम इमाम हसन ऐं हुसैन के मदीने जे वीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात इन पंहिंजे पाक कुलड़न ते खयो छो छो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़बर जी हैसियत मुख़बिर सां हूंदी आहे खबर जी हैसियत मुख़बिर सां हूंदी आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात इमाम अली मक़ाम इमाम हसन ऐं हुसैन पाक के इन कुल्हड़न ते विहारे करे जे मदीने तय्यबा जे गलन में आया सामो केर पियो अचे जो मुझे करीम मुस्तफा जो मुरीद बिया मुराद बिया मुझी मुराद हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु सामू अची रहियो आहे इमाम अली मक़ाम मुझे मदीने जे मीर जे कुलड़न ते इमाम हसन ऐं हुसैन के ॾिसी करे हज़रत उमर बिन ख़त्ताब वॾे आवाज़ में चयो त सुब्हानल्लाह सुब्हानल्लाह भला टे चार तवाई खड़ी ॻाल्हायो छा चई सुब्हानल्लाह छो चई सुब्हानल्लाह कॾहिं चइबो आहे जो जॾहिं इंतहाई अजीब का शइ आॾो ईंदी आहे जेका फितरत खां हटियल हूंदी आहे तबियत खां हटियल हूंदी आहे रोज़मर्रा जे मामलात खां हटियल हूंदी आहे काॾे इमामुल अंबिया काॾे शहज़ादड़ा नंढड़ी उम्र वारा कुलनि ते अॻ में सुणे उमर बिन ख़त्ताब अहिड़ो मौक़ो कॾहिं ई कोन ॾिठो हुयो जीअं जो निगाह पई ताह करे चवे तो सुब्हानल्लाह सवारी के दीन अज़ीमा जे जागो था जुमले के गौर सां ॿुधो अमीर उमर पंहिंजी तारीफ़ थो करे जो मदीने जे साईं जी छो थो तारीफ़ करे मदीने जे साईं जी छो तो हुजूर जे सदके अमीर उमर के अल्लाह इज्जत अता फरमाई जो जैसा प्यार हुआ जेतिरो प्यार हूंदो आहे उन जे ज़ुबान ते उन जी ओतिरी तारीफ़ ईंदी आहे अमीर उमर पंहिंजे प्यार जो इज़हार कयो सुब्हानल्लाह सवारी के दीन अज़ीमा मुझे करीम मुस्तफा मुर्गी पंहिंजे प्यार जो इज़हार कयो उमर जी मुंहिंजा दिल पर सवारी त अज़ीमा पर हे निहार रब सवार भी केदा अज़ीम अता कया है कंहिंजी तारीफ़ अम्मा करे कंहिंजी तारीफ़ अबू करे कंहिंजी तारीफ़ दोस्त करे
कंहिंजी तारीफ़ उस्ताद करे उन जे तारीफ़ में कमी कोताही थी सके थी, उन जे तारीफ़ में हेठां ही मथां ही थी सके थी। छो त कायनात जे अंदर तमाम इंसानन में अज़ीम इंसान अंबिया, पर जॾहिं अंबिया जो सरदार रूए ज़मीन ते तमाम मखलूक में अज़ीम अंबिया, पर जॾहिं अंबिया जो भी सरदार पंहिंजे पाक ज़ुबान सां जंहिं ज़ातिन जी तारीफ़ करे, कसम अथव पैदा कंदड़ रब जो हक़ जो जुमिलो चओ, उन ज़ातिन खे तुंहिंजे मुंहिंजे तारीफ़ करण जी ज़रूरत आहे या नाहे? रुबी सुभान अल्लाह से जवाब हा या न? जवाब हा या न? ख़बर पई त ॻाल्हि सम्झो था पिया? भले तव्हां न ॻाल्हायो, मां ॻाल्हाईंदुमि। जी मुंहिंजा दोस्त, जंहिंजी तारीफ़ अल्लाह करे उनखे कंहिं ॿिए जी ज़रूरत नाहे, जंहिंजे ज़िक्र खे अल्लाह बुलंद करे, वरफ़अना लक ज़िक्र चई करे बुलंद करे, उनखे कंहिं ॿिए जी तारीफ़ करण न करण जी परवाह नाहे। वरी जंहिंजी तारीफ़ इमामुल अंबिया फरमाए, उनखे कंहिं मौलवीअ जे हिन तारीफ़ करण जी ज़रूरत नाहे, कंहिं ज़ाकिर जे मजलिस जी ज़रूरत नाहे, कंहिंजे हिन ख़ैर ख़ैरात जी ज़रूरत नाहे। मता मौलवी समझे त मुंहिंजे तारीफ़ जे करे इमाम आली मक़ाम जो शान वधी रहियो आहे। मौलवी भुलियल आहे, अगर पीर तो समझे त पीर भुलियल आहे, अगर ज़ाकिर तो समझे त उहो भुलियल आहे, अगर ही लंगर न्याज़ ॾियण वारो समझे तो मां जेकॾहिं हीअं न कयां त इहा तारीफ़ केरु कंदो? ख़बरदार थी, न मौलवी जी, न पीर जी, न ज़ाकिर जी, न अमीर जी, न ग़रीब जी, न मजबे जी, न नंढे जी, कंहिंजी बि परवाह यार खे नाहे। पोइ तूं असां सब कुछ छो था कयूं? हिकिड़ो ई जवाब मिलंदो, उन्हनि खे परवाह नाहे, पर इन सब कुछ करण जी असां ऐं तव्हांखे ज़रूरत आहे। कहिड़ी ज़रूरत आहे? इन ज़रूरत खे जॾहिं सम्झियोसीं, उन ॾे असांजे लाइ कामयाबी जो पहिरों दरवाज़ो खुलंदो। मौलवीअ जे लाइ बि, पीर जे लाइ बि, ज़ाकिर जे लाइ बि, अमीर जे लाइ बि, ग़रीब जे लाइ बि, सभु कंहिंजे लाइ उहो कहिड़ो पहिरों दरवाज़ो आहे, जुमिलो कहिड़ो आहे त मन मुंहिंजो करीम रब क़बूल करे ऐं असांजो सरकार जे बचड़नि जे ग़ुलामीअ में नालो लिखी याद आहे। अगर इन हद ताईं अक़ीदो आहे त मुबारक आहे, उनखे मुबारक आहे त मुंहिंजो नालो ग़ुलामनि जे लिस्ट में लिखिजी वञे। उन खां वधीक ॿियो मूंखे कुझु बि अव्हांखे यादि आहे। वरी यादि थो ॾियारियां, बाज़ार मिस्र में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे विकिरे जो ऐलान कयो वियो। दुनिया जा ख़रीदार आया, एक कुराड़ी भी आई हुई, एक कुराड़ी भी आई हुई, सुसुर जो वटड़ो खड़ी लाइन में बीहंदिया। दुनिया जा वापारी पुछदा मां हेतिरे सोन वारो, मां हेतिरे हीरन वारो, मां हेतिरी दौलत वारो, सुसुर जो वटड़ो खणी करे, सुसुर जो गोटो खणी करे आई यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण। उन कुराड़ीअ जंहिंजे अंदर में प्यार हुयो, जंहिंजे अंदर में मोहब्बत हुई, जेका निस्बत वारी हुई, उन कुराड़ीअ उन दुनियादारनि खे जवाब ॾिनो, ऐ दुनिया वारो, ऐ दुनिया वारो, मूंखे ख़बर आहे ये बाज़ार दुनिया वारनि जी आहे, पर हिकिड़ी उहा बाज़ार आहे जिते दुनिया कान हलंदी आहे, जिते रुॻी दिलनि जो सौदो हलंदो आहे। मिस्र जे वापारनि जो कुराड़ी छाती चवण चाही, चवे थी मूंखे यकीन यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करे ॾींदा, छो त अव्हां दौलत मंद आहियो। तूं छो बीठी है? चेती मां फ़क़त इन लाइ बीठी हां जंहिं मुंहिंजे सवाल जो जवाब भले अव्हां ॾियो। जेॾी महिल हिन यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि जी लिस्ट लिखी वञी,
नंढन जो वतन सां गॾु नालो लिखबो या कोन लिखबो क्यों लिखबो जे भला मूंखे आहे त सुत्र जो हिकिड़ो ॻोटो नालो मुंहिंजो लिखबो या कोन लिखबो जो नालो तुंहिंजो लिखबो जे ख़रीद भले अमां करे वञो नालो त मुंहिंजो लिखबो न चिया जे बस मूंखे ॿियो कुझु खपे बि कोन बस बुजुर्ग नालो लिखजी वञनि में वञे त सुणे यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदार में हीअ कुराड़ी बि मौजूद हुई मुंहिंजे लाइ वॾो एहसास आहे त मुस्लमान उन कुराड़ी वारो यकीन रख त मां बस ॿियो कुझु न खपे फ़क़त मुंहिंजो नालो लिखजी वञे त मुस्तफ़ा जे बचननि जे ग़ुलामनि में हिन जो नालो बि मौजूद हुजे जेकॾहिं आख़िरत जी भलाई चाहीं थो इमाम आली मक़ाम जंहिंजी तारीफ़ मदीने जे मीर फरमाई उनखे कंहिंजे ॿिए जी तारीफ़ करण जी ज़रूरत जवाब ॾे ज़रूरत नाहे छो था कयूं जो ग़ुलामनि में नालो लिखाइण छा कम मजबूर छो था कयूं ग़ुलामनि में नालो लिखाइण जे लाइ हाणे हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां बस हाणे क़ुरान जी आयत खऊं पंहिंजे मुंहिंजा दोस्त मौज़ू खे शुरू कयां हाणे जेकॾहिं तव्हां सभिनी ॾाढियां सलाम मुंहिंजे हुज़ूर ते सलाम न पढ़ियो न हाणे ॾुख थी पवंदो मूंखे सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह हाणे राजूड़ी अंदाज़ जेको अवां खे पसंद ईंदो आहे शुरूआत पियो कयां कीअं थो कयां दिल थी कर पला वारा सारे दिल थी कर पला वारा सारे कीअं वेहां अॼु तन खे विसारे दिल थी कर पला वारा सारे कीअं वेहां अॼु तन खे विसारे जन सठा असां लाइ तीर हुआ ओ मिठड़े मदीने जमीर हा सठा असां लाइ तीर हुआ ओ मिठड़े मदीने जमीर हा दीन नाने जो बचाइण आया दीन नाने जो बचाइण आया बचड़ा नंढड़ा कोहाइण आया दीन नाने जो बचाइण आया बचड़ा नंढड़ा कोहाइण आया बंद पानी अखियुनि में नीर हुआ ओ मिठड़े मदीने जमीर हा बंद पानी अखियुनि में नीर हुआ ओ मिठड़े मदीने जमीर हा जन्नत जा सरदार प्यारा जन्नत जा सरदार प्यारा हक सच जा जन हया पिनारा हक सच जा जन हया पिनारा सारी दुनिया अवध अकसीर हुआ ओ मिठड़े मदीने जा अमीर हुआ कहड़ा कहड़ा बयान कयामा तकलीफुन जा मिसाल दियामा कहड़ा कहड़ा बयान कयामा तकलीफुन जा मिसाल दियामा पाक हथड़न में भी ज़ंजीर हुआ ओए मिठड़े मदीने जा अमीर हुआ मुझे सोने करीम रब कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो ज़ालिकल लज़ी युबश्शिरुल्लाह इबादहुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरा
इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा वमन यक़्तरिफ हसनतन नज़िद लहू फ़ीहा हुस्ना इन्नल्लाह गफ़ूरुन शकूर। अल्लाह जे कुरान जो तर्जुमो ॿुधो मुसलमानो कल्होड़ा बिरादरीअ जे दावत ते अचण वारा मुंहिंजा मुसलमान भाइरो इमाम अली मक़ाम जे अज़मत और शान ॿुधण जे लाइ अचण वारा मुंहिंजा मुसलमान भाइरो अल्लाह फरमाए ज़ालिकल लज़ी युबश्शिरुल्लाहु इबाद इहा आहे उहा ख़ुशख़बरी जेका ॾेई रहियो आहे अल्लाह। जवाब ॾियो इहा आहे उहा ख़ुशख़बरी जेका ॾेई रहियो आहे। ॾाढा चओ ज़ुबान खोले चओ अल्लाह। तोखे अंदाज़ो नाहे अल्लाह चवण सां छा छा मिलंदो आहे। जॾहिं गफ़ूर चवंदो हुई गुनाह बख़्शिराइण जे लाइ, सत्तार चवंदो हुई ऐबन खे ठकिराइण जे लाइ, रहमान चवंदो हुई, रहीम चवंदो हुई अल्लाह जे रहमत घुरण जे लाइ। छो त हर अल्लाह जे सिफ़ती इस्म मुबारक जी माना पर जॾहिं अल्लाह चवंदो हुई दुनिया जे कंहिं भी मुफ़क्किर मुबस्सिर खां पुछ उन वक़्त माना छा बीहंदी, उन वक़्त माना इहा बीहंदी ओ सभिनी सिफ़तुनि जा मालिक मुंहिंजा अल्लाह। अल्लाह जो नालो वठंदो कर, अल्लाह जो ज़िक्र कंदो कर, अल्लाह जे ज़िक्र जी हलावत, अल्लाह जे ज़िक्र जी चाशनी, अल्लाह जे ज़िक्र जो उहो जेको मज़ो आहे, अल्लाह जे ज़िक्र जो जेको मिठास आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सच इहो आहे त जेकॾहिं हिते अखियुनि वारा वेठा हो, पलक बि ॾिसूं पिया, शामियाननि जा अंदाज़ बि ॾिसूं पिया, पर जे नाबीन हुजे उहो वीचारो फ़क़ति आवाज़ ॿुधी सघे थो। सच इहो थो मुंहिंजा दोस्तो, सच इहो थो मुंहिंजा दोस्तो, हिननि अखियुनि सां त सभु कुझु ॾिसूं पिया, पर हिननि अखियुनि सां सभई न के ॾिसंदा। हे अखियूं सभिनी जूं खुलियल आहिनि, लेकिन हे अखियूं सभिनी जूं खुलियल न हूंदियूं आहिनि, छो त हिननि अखियुनि सां ही मंज़र ॾिठा वेंदा आहिनि, हिननि अखियुनि सां हू मंज़र ॾिठा वेंदा आहिनि। हू मंज़र, उहे मंज़र कहिड़ा? हिकिड़े मिंट लाइ मां तोखे सचल साईं ॾे वठी हलां, पुछी ॾींदो मंज़र कहिड़ा आहिनि। ओ जहदिल पीता इश्क़ सजा मुसादिल मस्तो मस्तो मुतावल जहदिल पीता मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया अल्लाह मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया, मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया, हसी हो हराम ओ जहदिल पीता इश्क़ जा मुसादिल मस्तो मस्त मुतामल जहदिल पीता। अल्लाह जे ज़ात का दुआ कर यो इश्क जो जाम अल्लाह नसीब फरमाए। इन दिल में अल्लाह जे ज़िक्र जी मोहब्बत अची वञे। जॾहिं इहा मोहब्बत ईंदी आहे त सचल साईं जहिड़ो जवान छा चवंदो आहे, ओ दर सैयां दे सवे सिपाही, दर सैयां दे सवे सिपाही अल्लाह ओ दर सैयां दे सवे सिपाही पर सचल खास गुलाम जहदिल पीता इश्क़ जा मुसादिल मस्तो मस्त मुता
पीता अजीजा ने मन जेका दिल इश्क जो जाम पियंदिया यानी अल्लाह जे जिक्र जो मज़ो वठंदिया अल्लाह जे जिक्र के कमाइल ससिया उहा जेके शख्स होंदिया उहा जेका जान होंदिया जे दिल अल्लाह जे जिक्र जो मज़ो वरतोआ ओ ज़ाहिर बा खल्क होंदोआ बातिन बा खुदा होंदोआ ज़ाहिर बा फर्श होंदोआ बातिन बा अर्श होंदोआ दुनिया जे नजर में दुनिया वारन सा गद होंदोआ ओ दिल जे मामले में दिल जे ताकत सा पंजे करीम रब जे दरबार में हुआ अल्लाह ताला जा बानड़ो इन करे मां कुरान करीम मां बुधायो त हिकड़ी गुआ खुशखबरिया जेका ॾेई रहियो आ अल्लाह केर ॾेई रहियो आ अल्लाह कंहिंखे ॾेई रहियो आ इबादहू पंहिंजे बानन खे मुंहिंजा करीम रब कायनात सॼे में तुंहिंजा बाना अल्लाह फरमाए थो हा कायनात सॼे में मुंहिंजा बाना मुंहिंजा करीम रब ये तुंहिंजी खुशखबरी सॼी कायनात जे लाइ रब चवे थो सॼी कायनात जे लाइ न मौला कंहिंजे लाइ अल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात अल्लाह जी खुशखबरी उन्हनि जे लाइ जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया काश काश जो दफ़ो चवां थो काश जेकॾहिं मूंखे न इहा समझ अचे वञे हा मुखे हा समझ अचे वञे हा त हीअ जमायत क़ुरान करीम जा तर्जुमा इश्क सां ॿुधंदी त मां हिकिड़े लफ़्ज़ खे खोलियां हा पर मूंखे अंदाज़ो थी वियो आहे त न इन करे मां हलां पियो अल्लज़ीन आमनू जन ईमान आंदो व अमिलुस सालिहात सौली सिंधीअ में ईमान पहिरीं नेक अमल कोन ॻाल्हायो ठीक है बस मां अॻिते थो भला ईमान पहिरीं नेक अमल बाद में ईमान वारा अल्लाह जा बाना केर हन दिल चवे पे त मां कुरान जे आयतन के पढ़ंदो हला लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज हाणे तव्हां जो हाल ॾिसी करे मूंखे कुझु किसन जो सहारो वठणो पवंदो उहे ईमान वारा केर हन जेके अमल सालिह करण वारा हन उहे अमल सालिह कहिड़ा हन जेके ईमान वारा कंदा हन अल्लाह ताला अध हिस्से में हुकुम मदीने जे मीर के फरमाए मुझा महबूब आने मुझा लबड़ा खोले ऐलान कर कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा मुझा महबूब ऐलान करे कायनात के खुदा मां अल्लाह जी जात बाबरकात जो हुक्म कायनात के खुदा अमा जो मुखे कुछ न खपे हिकड़ी शय मां मुस्तफा अल्लाह जे हुक्म सां घुरी रहियो हां उहा इहा शयात तमा सभई मां मुस्तफा जे बचड़न सां प्यार कजो मां मोहब्बत ऐं मवद्दत जो फर्क बयान न थो कयां छो त मूंखे एहसास थी वियो त हिते फ़क़त सिंपल ॻाल्हि करणी पवंदी अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा महबूब ऐलान कर अवां जा बाग न खपन अवां जूं बनियूं न खपन अवां जा बंगला न खपन अवां जा दरहम दीनार न खपन बस मां अल्लाह जे हुक्म सां अवां खे ॿुधायां थो त मुंहिंजो रब थो चवे त मां मुस्तफा खां तव्हां खां घुरां छा मुंहिंजे बचड़न सां प्यार उन बचड़न सां प्यार से मुफ्ती साहब वेठा हन इन आयत करीमा मां मुराद कहिड़ा बचड़ा चौथे आयत करीमा मां मुराद उर्फ़े आम में जेके असां पंजतन पाक चवंदा आहियूं इन आयत मां मुराद कोहे मां के किस्सा बाद में तो खणा पहिरीं तकड़ में आयत जो तर्जुमो पूरो कया मूंखे यकीन आहे वरी मूंखे मौक़ो कोन मिलंदो वमई यक़तारिफ उलमा जे माही खास आयत जो तर्जुमो उलमा जे नजर करण थो चाहियां छो त स्टेज ते जेके इंतहाई हाल में दीनिया तकरीरुनि जा शौकीन वेठा आहिनि उन्हनि जे तरफ़ मुतवज्जह थियण थो चाहियां वमई यक़तारिफ हसनतन केरा तमामा जेको इहा हिकड़ी नेकी खणी दो घणी नेकियूं
आए काश जन्नतुल फिरदौस में ॿुधण वारी जमायत हुजे हल त माने व मन यक़तरिफ हसनतन इन हिकड़ी नेकी ते मां क़ुरान जो 10 आयत पढ़ा अमा के ॿुधाया त हिकड़ी नेकी आहे जेका वा हिकड़ी नेकी हुजे त अल्लाह राज़ी थो थिए पर जो हिकड़ी ना है ॿियूं करोड़ भी हुजन त ख़ुदा उन्हनि खे क़बूल नथो करे हिकड़ी नेकी कहिड़ी आहे अल्लाह जे क़ुरान जो आयत पढ़ंदो वञा ॿुधंदा वञो त दिलि ठरंदो वाह हिकड़ी नेकी बस सिंपल मामा जो दोस्त जो तमा जेका अहले इल्म जे नजर कया सामाईन में भी जेके अहले इल्म वेठा जेके तवज्जो सां नुक्ता ॿुधन था पिया उन्हनि खे ॿुधाए तो दुआ घुरंदा हो रब्बना आतिना फि दुनिया हसनतन ओ असांजा परवरदिगार असां के दुनिया में हिकड़ी नेकी अता कर दुनिया में वफिल आखिरत हसना आई आखिरत में भी हिकड़ी नेकी अता कर वकिना अज़ाबन नार ऐ उन हिकड़ी नेकी जे करे मुझा मौला अज़ाब जहन्नम का पनाह अता फरमाए जा उन हिकड़ी करे एदे आले रसूल जो जिक्र थी रहियो आ पंचन पाक जो जिक्र थी रहियो आ उनन जे मोहब्बत जो जिक्र करे वरी अल्लाह जे ज़ात ऐलान कयो फमई यक़तरिफ हसनतन केरा तमामा जे हिकड़ी नेकी खणी दो मौला हिकड़ी मां छा थींदो नज़िद लहू फीहा हुस्ना इन हिकड़ी नेकी के वधाए सुनो करण तुझे गरीब रब जे ज़ात जो कमा तो हिकड़ी खड़िया या हिकड़ी नेकी खड़िया आले रसूल सा प्यार खड़िया हसन हुसैन सा प्यार खड़िया खातून जन्नत सा प्यार खड़िया शेर खुदा सा प्यार खड़िया मां बिहारे चवण तो चाहा इहो ई सबबा जो मुझे महबूब मुस्तफा जा सहाबी हुजूर जे बचड़न सा ए प्यार कंदा होया तन धन मन कुर्बान कंदा होया हुजूर जे बचड़न के नाराज थियण को न दींदा होया बस 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 जुमलो कही छो त इल्म जो इल्मी को नुक्तो याद आयो बुधाए छॾिया जॾहिं मदीने जे साईं ये दुनिया छॾी हुक्म रब्बे ज़ुल जलाल जो क़बूल कयो त इमाम हसन ऐं हुसैन जी उम्र केतिरी हुई अदा 6-7 साल कमो बेश घणी उम्र हुई 6-7 साल वरी जॾहिं मैदान करबला में दिल पर इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम पहुतो त मुझे दिल पर हुसैन जी उम्र केतिरी ही जो कमो बेश 58 साल जो सुन्नी कुछ गालियों याद रख रुकी तू किसन कहाणन ते न लहल खुदा जे वास्ते कुछ हकीकतों के मुसलमानों याद रखो उन वक्त मैदान करबला में इमाम हुसैन जी उम्र केतिरी जो कमो बेश 58 साल कमो बेश 58 साल से मुफ्ती साहब 6 साल हुजूर जे ज़ाहिरी ज़माने वाला कढजन 58 साल मां बाकी विच में घणा बचा जवाब दियो सोचो 52 साल मुझो नंढड़ो जुमलो खुदा करे तवा जे मुझा दोस्त दिमाग ताईं पहुंची वने उन 6 सालन जो जिक्र भी मिंबर रसूल ते कयो तो वने वरी 58 वारे साल जनो यानी सन 61 हिजरी जो करबला जो जिक्र भी कयो तो वने खुदा जा बाना विच में जेके 52 साल इमाम हसन ऐं हुसैन जा गुजरिया उनन जो जिक्र छो न तो कयो गाल समझ में कान आई भले न अचे बस बच्चो याद रखजो जॾहिं ने विचा 52 साल अवाम नास जे आॾो अची विया फितनो ऑटोमेटिक खत्म थी वेंदो हकीकतों साम्हूं अची छो त इहे जेके 52 साल हन पहिरा जेके 6 साल हन इमाम हसन हुसैन जा उहे त बचपन वारा
कोई तो मासूमियत वारा है एतरी मासूमियत जो नमाज बि फर्ज कान थी आ रोज़ो बि फर्ज कोन थियो आ जिहाद बि फर्ज कोन थियो आ इहा अलग शय आ अल्लाह यजतबी इलैहि मन यशा अल्लाह चए तो तुंहिंजी मर्ज़ी आ के जमदे जाम करे छया मूंखां पुछण वारो कोई ना या मुझे रब जी मर्ज़ी आ लेकिन मां अकली बुनियाद ते अर्ज़ कंदो थो ना जॾहिं न इहे 52 साल आॾो रखंदो बचपन इमाम हसन हुसैन जी बयान कई थी वञे जवानी त इमाम हसन हुसैन जी बयान कयो जवानी काॾे वई सिंपल मां के हला 2 साल अबू बकर सिद्दीक़ जो दौरे खिलाफत चंद हसन सालन में मिलायो सिद्दीक़ अकबर दुनिया छटिया इमाम हसन हुसैन जी उमिर 8 साल 10 साल हज़रत अमीर उमर जी दौरे हुकूमत जदे अमीर उमर जी दौरे हुकूमत पूरी थिया इमाम हुसैन पाक जी उमिर 18 सालन ते पहुती इमाम हसन जी उमिर 19 सालन ते पहुती थियो ख़बर जवानी आहे या नाहे जवाब दियो जवानी आहे या नाहे इन जवानी में छा छा न थींदो आ गालायो सुनियो इन जवानी में छा छा न थींदो आ वरी अमीर उमर जे हुकूमत खां बाद 12 साल हज़रत उस्मान सोने जी दौरे खिलाफत उन 12 सालन में हज़रत इमाम हुसैन लजपाल जी उम्र 30 साल इमाम हसन पाक जी 31 साल और तमा का पूछा तो या जवानी जो केड़ो रूप खुदा जे वास्ते बुधायो इन जवानी में गुजरी चुका हो 6 साल भी दिसी चुका हो 7 साल भी दिसी चुका हो 10 साल भी दिसी चुका हो जवाब दियो तब फूह जवानी हुजे सहाबा जो ज़मानो हुजे हिकड़ी शिकायत मुखे दिखारो जेका इमाम हसन कई हुजे या इमाम हुसैन कई हुजे खुदा जे वास्ते जवाब दियो जेके इन फूह जवानी में भी हुजूर जे यारन सा गड रहा दियो खबर हुए हक ते हुया या कोन हुया खुदा जे वास्ते जवाब दियो अन्या सादा लफ्ज़ जवान हज़रत उस्मान साईं जी दौरे खिलाफत शुरू थी इमाम हुसैन लजपाल जी उम्र 19 साल में शुरू इमाम हसन जी उम्र 20 साल में शुरू खुरासान जो इलाको फतेह हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जे दौरे खिलाफत में थियो हज़रत इमाम हुसैन लजपाल के उन खुरासान जे जंग जेला जेकी सहाबा जी जमात मोकली वई उन जो अगवान केर हो जो दिल पर लजपाल हुसैन होयो केर होयो जवाब जो केर होयो मोकलण वारो केर हो हज़रत उस्मान ज़िन्नूरैन होयो अगवानी करण वारो केर होयो जो मुंजो दिल पर हुसैन लजपाल होयो इहो प्यार होयो या न होयो ओ मुंजा भा सुनी रुगी भक्त जे प्लेट ते पंजे ईमान के न खपा हक समझो हा मुझे इमाम हसन पाक ता जान कुर्बान तो सा छा कयो कुछ भी न मां तो के वठी हला हुजूर जे सहाबा जे दरबार में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु मुझे करीम मुस्तफा जो पुराणो सहाबिया तो असा केड़ो अदब कयो उते जो उते मुंजा दोस्त अजीज बाग मुबारक गोढ़ा गाड़ी डाहो उते जो हक भी दीदा हो जेके कुछ डी हम जग में थी गुजरियो कंका का गुछाई खाने का सभिनी जे अखन जे आडो थी चुको आ मां हिकड़ो मंजर मुझे हुजूर जे सहाबा जो तवा जे आडो रखा जनाजे जे नमाज ते इमाम हुसैन लजपाल भी मौजूद आ हज़रत अबू हुरैरा भी मौजूद आ नमाज़े जनाजा पढ़ी वापस चंदा हज़रत अबू हुरैरा भी मौजूद आ हज़रत इमाम हुसैन भी मौजूद आ इमाम हुसैन सोहणो किथे वेठो आ लजपाल हुसैन जे जुतड़ी मुबारक जे मथा थोड़ो मिटड़ी लगी आ उन वक्त हज़रत अबू हुरैरा जे मथे ते अगर दिस्तार पातला उन दिस्तार लाथिया अगर चादर पातला उन चादर लाथिया लागे करे सुने हुसैन पाक जे नालेन मुबारक साउन पांजे दिस्तार के चादर के ये मलियो जी अतर मानू पांजे कपड़न सा मलिंदो
मां जुमलो ॾियण थो चाहियां ख़ुदा जे वास्ते जुमलो मुंहिंजो ज़ाया न कजो ऐं तव्हां खां पुछां थो जेकॾहिं अकुल वारो ईअं थो सम्झे त अबू हुरैरा इन अक़ीदत जे बुनियाद ते हुज़ूर न इमाम आली मक़ाम जे नालनि मुबारक खे साफ़ कयो इहा मिट्टी लॻी पई आहे मिट्टी सुठी नथी लॻे अगरि इहो तुंहिंजो अक़ीदो आहे इहो तुंहिंजो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अकुल वारो अक़ीदो न आहे इहो बेवफ़ा वारो अक़ीदो आहे इहो आशिक़ जो अक़ीदो न आहे सुणे अबू हुरैरा खबरा है लजपाल हुसैन ओहुआ उन घराने वारो जे अल्लाह कुरान में फरमाए छजो त ऐ पलीती मुझे महबूब मुस्तफा जे बेड़े जे भर में न वञ जा जी मोमिनन के अल्लाह कुरान में फरमायो ऐ मोमिनो पलीती खां दूर रहो ऐ मोमिनो पलीती खां दूर रहो पर अल्लाह पाक कुरान करीम जे अंदर पलीती के हुक्म कयो ओ पलीती मुझे महबूब मुस्तफा जे बेड़े जे भर में न वञ जा अन्या मां जुमलो वधाइण थो चाहियां मुझे इमाम अली मक़ाम जा आशिक़ हसनैन करीमैन जा दीवानो हे मुझो जुमलो गौर सां ॿुधजो पलीती आले रसूल जे भर में ईंदी कान पर जे अची वई त पलीती रहंदी कान खोलियो जुमले खे साथ जो तमाम इल्म जा ढेर तवां जादो अंपार खोलिया मुंहिंजा दोस्तो पलीती वेझो ईंदी कान ईंदी त वरी रहंदी कान कीअं कान रहंदी अली आले रसूल मुंहिंजा दोस्तो लेकिन मां तो रसिया त मुंहिंजे मुस्तफा जे बचननि जे ग़ुलामनि खे अल्लाह लाइ केतिरी इज़त अता फरमाई आहे हज़रत अली अलैहिस्सलाम जो हिकिड़ो मलहंग हुयो कंहिंजो मलहंग हुयो हज़रत जवाब जो शेर खुदा जो मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जो असा मलहंग उर्फ आम में चवंदा हो वरना सही जुमलो आ हज़रत अली अलैहिस्सलाम जो आशिक हुयो हज़रत अली अलैहिस्सलाम जो दीवाना हुयो हज़रत अली अलैहिस्सलाम जो परवाना हुयो हज़रत अली अलैहिस्सलाम जो बस्ताना हुयो हज़रत अली अलैहिस्सलाम जे दौरे खिलाफत जे अंदर उन हज़रत अली अलैहिस्सलाम जे आशिक चोरी कई छा कयो गालायो छा कयो चोरी कई जेडी मल केस हलियो चोरी उन जे मथा साबित थी वई उन पंहिंजी चोरी जो जुर्म कबूल कयो उन चोर खे वठी करे मौला अली जे दरबार में आंदो वयो हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा मालूम कयो दे खबर चोरी कई थे जी मुझा सही चोरी कई थम शेर खुदा फरमायो अल्लाह जे कुरान करीम जो फैसलो आ वसारिक़ु वसारिक़त फक़तउ ऐदियहुमा जज़ाअन बिमा कसबा नकालन मिनल्लाह वल्लाहु अज़ीज़ुन हकीम हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा फरमायो अल्लाह कुरान करीम में हुक्म फरमाए छडियो चोर मर्द हुजे या औरत हुजे गौर सां ॿुधो चोर मर्द हुजे या औरत हुजे चोरी साबित थी चुकी आहे गवाह मौजूद आहिनि इकरार करे चुको आहे उन जो हथ वठियो वञे हुक्म थियो शेर खुदा जो अल्लाह जे हुक्म पुॼाणा हुज़ूर मदीने जे मीर जे शरीयत जे मुताबिक़ इन जो हथ वठियो वञे उन जो हथ जलाद के हुक्म थियो हथ वठियो वयो हथ उन खे हथ में ॾिनो वयो वञ वञी पंहिंजे कब्रिस्तान में दफन कर हे हथड़ो हथ में खयो पियो वञे बाह मारतो वहाईंदो पियो वञे तॾहिं बि अली 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 कंदो पियो वञे हथड़ो हथ में बाह मारतो वही रहियो रस्ते में वञी रहियो ज़ुबान सां छा कंदो पियो वञे जवाब ॾियो छा कंदो थो वञे चो फायदो थी नुकसान कोन थी चो अली हो जंहिंजे मदीने जे मीर फरमायो अली दे ॾिसण इबादत अली जो ज़िक्र करण इबादत अली जी मोहब्बत दिल में रखण भी इबादत ट्रई गालियूं जेकॾहिं खोलिया टिनी गालियुनि में राज़ वॾो मगर ये गाल मुझे रही न वने इन करे हिन गाल के अॻिते करे वठा रस्ते में अली अली कदो तो वने शेर खुदा जा नारा हणदो तो वने अॻियां को हमराह मिली वयो पुछे तो दे ख़बर हथ पे वडियो ते जो मौला अली
हथ कह वठो थई मौला अली चवे थो हा चइबो मौला अली हथ वठो थई वरी अली अली भी कंदो थो मौला अली हथ वठो थई वरी अली अली भी कंदो थो वञे निहारे चवे थो अयाणा मन बेवकूफ ऐ अयाणा तोखे कीअं समझाया जे कदह मां चोरी न कया त मौला मुझो हथड़ो को न वडे मूं चोरी कई मौला अली मुश्किल कुशा अल्लाह जे पाक कुरान करीम जे हुक्म मुताबिक मुझे मदीने जे मीर जे शरीयत मुताबिक मुझो हथड़ो वधियो आ जे तो भला अली अली छो करी जवाब नहीं चोर जरूर आया पर मुनाफिक ना केड़ो जवाब नहीं थोड़ो त चचो हाणे त ॻाल्हाए थोड़ो इएं बि नथो ॻाल्हाए चओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार उहो नारो भरे हणे ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार उहो नारो भरे हणे जंहिंजो चइनि यारनि सां प्यार उहो नारो भली हणे जंहिंजो यारी वारो यार उहो नारो भरे हणे टिकट जन्नत जी हैदर अली दो टिकट जन्नत जी हैदर अली दो पंहिंजे हथनि सां पाण वॾी दो जेको उन जन्नत वञण लाइ तयार उहो नारो भरे हणे भले न कुछ मुझा यार पर मां तो हुजूर जे बचड़न जो शान गाइंदस मौला अली मुश्किल कुशा जे दीवाने उनके जवाब दिनो चोर जरूर आया मगर मुनाफिक ना आया चोर जरूर आया मगर मुनाफिक ना आया ॿुधण वारो हैरत में पइजी वियो सिधो अली अलैहिस्सलाम जे दरबार में आयो हज़रत अली अलैहिस्सलाम मौजूद वेठा हन शेर खुदा जे दरबार में अर्ज़ तो करे सोना अली मुर्तजा शेर खुदा अज अजीब मंजर रस्ते में दिसे पियो जा एकड़ो अजनबी बनी रहियो बाह कटिया हथड़ो कटियो पियो हो हथड़ो भी हथ में होयो खून वहाईंदो पे वियो पर पोप अली अली कंदो पे वियो हज़रत अली मुर्तजा शेर खुदा फरमायो इन में तजुब जड़ी केड़ी गाल इन में तो केड़ी तजुब जड़ी गाल लिखिया जवे तो सुनो पुछो मां हथ कहे वठियो थे जी हथ भी मौला अली मुश्किल कुशा जे हुक्म सा वठियो गयो आ पुछो मां सभो अली अली छो छो करे उन जवाब दिनो चोर होई चोरी जे करे हथ वठी गयो अली अली इन करे तो कया जो मदीने जे मीर फरमायो आ त मुजा अदा अली मोमिन तो का परे वनी न सगंदो मुनाफिक तो अली जे वेझो अची को न सगंदो मुझा सोना अली उन जवान जे गाल बुधण खां पो ॾाढी मूंखे हैरत लगी हथड़ो हथ में पो अली अली कंदो थो वञे हा सोना अली जंहिं जंहिं तरबियत मुंहिंजो मदीने जो मीर फरमाए जेको हसन हुसैन जो बाबू हुजे शेर खुदा फरमायो कंबर जी मुंहिंजा सोना रहबर पाण फरमायो देर न कर तेज रफ्तार सवारी ते सवार थी इन हथ वठल के वनी वठिया उनके चो त हथड़ो वापस खणिया कंबर तेज तेज डोड़दो आ अञा उन पंहिंजो हथड़ो दफन को न कयो आ शेर खुदा जो न्या पोलींदो आ शेर खुदा फरमायो जल्दी मोटी बिया जल्दी पंहिंजो हथड़ो बि खणिया जेॾी महिल हथड़ो बि खणी आयो हज़रत अली अलैहिस्सलाम जे आॾो शेर खुदा निहारे फरमायो ॾे ख़बर ॾाढो ख़ुशि नज़र थो अची चवे थो सोना महबूब राज़ी तमाम राज़ी हज़रत अली मुर्तजा शेर खुदा फरमाए वेही रे
पाण फरमायो इन हथड़े के बे हथ सां बाह सां मिला उन पंहिंजे हथड़े के खणी बाह सां मिलायो शेर खुदा फर बाह ही रख उन बाह ही रखे मौला अली पंहिंजी चादर लाए उन जे मथा रखी चादर मथो रखी करे अज अली उल मुर्तजा शेर खुदा अर्श ने निहारियो अर्श ने निहारे सुने अली उल मुर्तजा शेर खुदा अल्लाह जे दरबार में अर्ज कयो मुझा सोना करीम रब ओ मुझा मिठड़ा करीम रब तुझे बाने अली उल मुर्तजा तुझे कुरान जो हुक्म पूरो कयो तो अल्लाह जे ज़ात के राजी कयो तुझे महबूब मुस्तफा जे शरीयत जो हुक्म पूरो कयो हुजूर जे ज़ात के राजी कयो इन जो हथड़ो वठे छजो ओ मुझा करीम रब पहले जे कोई न जो हथड़ो वठम ओहा तुझी रज़ा तुझे महबूब मुस्तफा जी रज़ा हाणे अली सवाल तू करे मुझा मौला हाणे अली जे लज जो सवाल पंहिंजे शेर जी लज रख जा शेर खुदा ये चई करे कंबर के फरमायो कपड़ो मथे खण कंबर जो कपड़ो मथे खयो बाह ई सलामत ही जदे कदे का वठी को नहीं याद रखो मुझा दोस्तो ही उहे हस्तियों जन सां ताल्लुक जेतिरो मज़बूत गरम पानी बड्ढुक पानी जे पिया अवां जे करे जागो था त हुजूर ते दुरूद लॾे पढ़ंदो सल्लल्लाहु मौलवी जॾहिं न पुछंदो आहे अब ॾियो ख़बर घणो वक्त तकदीर की अॻियां साईं हल सुबुह ताईं तोसां ॿधल हलां ठीक है वरी जॾहिं मौलवी थोड़ो थकबो आहे साह पटण लाइ चवंदो आहे वाह थोरो दुरूद पढ़ो त हिकिड़ो दफ़ो पढ़ी को बासी ॾींदो को वरी हथड़ो हीअं कंदो को हीअं कंदो ॾेढ मिंट बि मौलवी कोन चुप कंदो त हमरा सभु ईअं ख़ामोश थी वेंदा ताज़ो वॾी फुड़ी वारो मींहुं पवंदो आहे ऐं कुकुड़ ससा चुप थी वेंदो आहे ईअं आशिक़नि खे ख़ुदा जी रहमत वसंदी आहे जो इन करे चुप थी वेंदा सुनो जुमलो अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे इन करे जो आशिक़ चुप थी वेंदा आहिनि भले चुप थियो मुंहिंजा दोस्तो लेकिन यादि रखी छॾियो ही उहो घराणो आहे ही उहो घराणो आहे यज़ीद जे दरबार में दरबार यज़ीद मां जेॾी महिल जेकी कुझु थियो मां उन खे तफ़सील में नथो फ़िलहाल बयान कयां 12 बजे ते टाइम मिलियो त वरी बयान कंदुसि जंहिं वक़्त में क़ैद कयो वियो दरबार यज़ीद में मुझे मदीने जे पीर जे बचड़न के जैमें हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे खानदान जो औरतों भी हुयो औरतन के अंदर कैद कयो वियो दरवाजे ते हिकड़ो ही जवान हुयो जंहिंजो नालो इमाम ज़ैनुल आबिदीन छा नालो जवाब दियो यार छा नालो इमाम ज़ैनुल आबिदीन जे जवान जो नालो ओ इमाम ज़ैनुल आबिदीन दरवाजे से वेठो लेकिन दरवाजे से वेहण जे बावजूद हथड़न में भी हथ खड़ियो हन पैरन पे भी मुझा दोस्त अजीज डंडा बेड़ियो हन एतरे ताईं मदीने पाक जी तारीख ॿुधाई दिया अल्लाह जी ज़ात तव्हां के मदीने तैयबा जो सफ़र नसीब करे जॾहिं मदीने पाक जे ज़ियारत ते निकरंदा उते तव्हां के ॿुधाईंदा त इहो जेको खड़ो था ॾिसो इहो सुणे इमाम सज्जाद जो घरड़ो आहे सॼी ज़िंदगी बकाया ज़िंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन सुणे जेका मदीने में गुज़ारी पूरी मदीने जी तारीख़ गवाह इमाम ज़ैनुल आबिदीन कॾहिं बि थधो पाणी कोन पीतो तारीख़ गवाह मदीने तैयबा जी इमाम ज़ैनुल आबिदीन न थधो पाणी पीतो न कॾहिं चपन ते का खिल आई जॾहिं बि को खिलंदे इमाम ॾिसंदो हुयो कंहिंखे फौरन करबला याद ईंदी हुई कंहिंखे पाणी वहंदे ॾिसंदो हुयो दिलबर खे करबला याद ईंदी हुई लेकिन उन
जवान जे लेकिन उन जवान जे तरबियत दे निहार दरबार यजीद पलीत जिया सादात अंदर बंद लगा पया हन दरवाजे से इमाम ज़ैनुल आबिदीन वेठो मारी हिड़ो बहराड़ी मां हरिय जो बचड़ो जिंदा खणी करे जो यजीद मलऊद पलीत शहर शिकार जो शौकीन होयो उन गरीब मारी के खबर हुई ए हरिय जो बचड़ो खणी नींदो से ए यजीद पलीत राजी थींदो खोड़ सारो इनाम नींदो जेडी मल ओहो हज में हरिय जो बचड़ो खणी करे इमाम ज़ैनुल आबिदीन जे आदो लंघियो इमाम ज़ैनुल आबिदीन सोलार जे पोया दरवाजे से वेठो जेडी मल फरमा लंघियो त उन जे हज में जेको हरिय जो बचड़ो हुयो उन दाहू करे आवाज कयो कहदा हूं करे आवाज कयो हरणी जे बच्चे आवाज कयो जिया जो हरणी जे बच्चे आवाज कयो इमाम ज़ैनुल आबिदीन उन वञण वारे शिकारी के चयो ओ हरणी जे बच्चे के खणी वञण वारा थोड़ो मोटी असां जी ॻाल्हि ॿुधी वञ जय वक्त में उन हरणी जे बचड़े जे शिकारी इमाम ज़ैनुल आबिदीन जो आवाज ॿुधो पहिरीं तक कैदी समझी हलियो वयो जेली समझी हलियो वयो यकदम पोइते मोटी हीअ जो निहारी जॾहिं निगाह सां टकराई पाण ॾिसण ॿी शइ हूंदी आहे मालिक ॾिसण उहा ॿी शइ हूंदी आहे याद रखो दोस्तों मुझे महबूब मुस्तफा के अबू जहल रोज ॾिसंदो हो अबू लहब रोज ॾिसंदो हो उतबो शेबो रोज ॾिसंदो हो ॾिसंदा उहे हुया पर जॾहिं न मुझे मुस्तफा निगाह करम फरमाई अबू जहल साॻियो हुयो अबू जहल जो वजूद साॻियो हुयो अबू जहल जी बाह साॻी हुई अबू जहल जी मुठ साॻी हुई पत्थरियूं मुठ में बंद करे आयो मुझे मुस्तफा के चवण लॻो जे अल्लाह जो सच्चो नबी आहे ॿुधाए त मुझे मुठ में छा है उन पलीत के भी इहा ख़बर आ त जेको नबी हूंदो आ ओहो ग़ैब जो ख़बर ॼाणंदो आ ओहो ग़ैब जा राज़ ॿुधाईंदो आ चवे तो ॿुधाए त मुझे मुठ में छा है अबू जहल जो सॼो जिस्म हुयो मुठ भी हुई उन फ़क़त मुठ जी ॻाल्हि कई मुझे मदीने जे मीर पंहिंजी निगाह करम उन मुठ ते जो फरमाए हुजूर फरमायो ऐ जाहिल जा अब्बा मां ॿुधाई त तुझे मुठ में छा है या तुझे मुठ वारी शय बुधाए त तुझे साम्हूं केर बीठो आ ऐ मुंहिंजा मुसलमान बाप जेडी मल जाहिलन जे अबे इहा ॻाल्हि ॿुधी खिली चवे तो कॾहिं ईअं बि थियो आ मुंहिंजे मुस्तफा फरमायो अॻ में इन करे कोन थियो आ जो मुस्तफा जहिड़ो महबूब अॻ में अल्लाह मोकिलियो ई कोन्हे मुझे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात पंहिंजी नूरानी निगाह उन मुठ जे अंदर उन मुठ जे अंदर उन बेजान पत्थरन जे मथा कई उन पत्थरन मुठ में बंद हुअण जे बावजूद वॾे आवाज़ में कलमो पढ़ी करे शाहिदी ॾिनी ओ जाहिलन जा अब्बा मुठ तुंहिंजी में बंद ज़रूर आयो पर बेखैरत न आयो मुस्तफा जे हिकड़ी निगाह ते पंहिंजी जान कुर्बान करण वारियो अबू जहल सजो सारा बीठो हो जिस्म अबू जहल जो होयो लेकिन मुस्तफा निगाह के कंहिंजे मथा जवाब ॾियो जो पत्थर जे मथा बेजान हुयूं अल्लाह उन्हनि खे जान अता फरमाए छॾी मां अर्ज़ कयो त हुजूर खे ॾिसण ॿी शइ आ हुजूर जो ॾिसण ॿी शइ जी सुभान अल्लाह बस हिकड़ी ॻाल्हि इमाम आले मक़ाम जी करे पोइ वरी नारो था हणो वरी नारा था हणो पर नारे ते फिलहाल करसो अज़ीज़ान मन जे निगाह मुस्तफा पवे आले रसूल जी निगाह पवे इमाम अली मक़ाम जे बचड़े इमाम ज़ैनुल आबिदीन सोने मारिय के सद कयो ओ हरनी
जो बचड़ो खणी वञण वारा जी मुजा जानी पाण फरमाइंदा थोड़ो हे दिया जी जो मोटियो अग में त कैदी समझी हलियो वयो हींअर हीअं जो निगाह कई इठे आहे त कैदी पर नूर जो लाडो अर्श सां पयो लगन वेठो त जानी गए तमिया पर नूर जो लाडो अर्श सां लॻियो पयूं हल निहारे चवे तो यार हुक्म कर जेल जे अंदर गई सदा तो करी इमाम सज्जाद सोने फरमायो असां जी दिल थी चवे इन बेचारे बेजुबान के आजाद करे छे सुभान अल्लाह असां जी दिल थी चवे इन बेजुबान के आजाद करे छे जेको मुआवज़ो तू चवंदे ओ असां तो के ॾियण जे लाइ तैयार हूं निहारे सोच में पइजी वयो वेठो कैद में ऐलान तो पियो करे त मुआवज़ो ॾियण लाइ तैयार हो हरणी जे बचड़े मां हथड़ा तो कढे हरणी जो बचड़ो आवाज कंदो हलंदो वयो इमाम सज्जाद मुर्कदो उन ॾे ॾिसंदो रहियो याद रखो मुंहिंजा दोस्तो इन खानदान सां जंहिं भी प्यार कयो आहे उहो इंसान हुजे या जानवर हुजे मुंहिंजे रब उनखे कॾहिं भी अकेलो कोन छॾियो आहे हनी जो बचड़ो वेंदो रहियो इमाम सज्जाद सुनो ॾिसंदो रहियो जेॾी महिल हनी जो बचड़ो हलियो वियो उन मारी अर्ज़ कयो यार ॾिठुम त कैदी हई ॾेई बि कुझु नथो सघी पर यार दिल मजबूर कयो तुंहिंजे चेहरे मां अहिड़ो नूर पियो चमके जंहिं मुंहिंजे दिल खे मजबूर कयो हाणे यार दुआ कजां वरी को ॿियो वञी थो शिकार कयां जेॾी महिल ईअं चई हलण लॻो इमाम सज्जाद फरमायो तो पांचो मुआवज़ो त कोन वरतो तो पांचो गालायो तो पांचो मुआवज़ो त कोन वरतो सुने इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो तो मुआवज़ो त कोन वरतो उन मारी निहारे चयो सुन कैद में वेठो है तो खा कहिड़ो रही मुआवज़ो घुरा छा तू ॾींदे उनके कहिड़ी ख़बर वेठो त कैद में पर असुल रब उन्हनि खे जन्नत जो मालिक बनाए छॾियो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन सुने फरमायो अच्छा हाणे हीअं कर ओ वञण वारा ये साम्हूं पत्थर पिया जेतिरा खणी सघी तो खणी आहे उन मारी सोचो लगे तो घणो कैद में रहण जे करे ज़हनी तवाज़ुन भी विञाए जवान वेठो आ पत्थर छा कंदो छो न थोड़ी रेती खणी ॾेई छॾियांसि मथां उन सां का मराद रांद बांद खेॾे या उन सां कुझु करे बुकड़ो नंढड़ो रेतीअ जो भरे आयो अचे ही अॻियां रखे हेठि रेती तो पियो रखे अख इमाम ज़ैनुल आबिदीन जे चेहरे में रेती रखी करे चवे तो यार हाणे ही तुंहिंजी अमानत तोखे ॾिनम हाणे लामा वञा इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो इहा असां पंहिंजे लाइ कान घुराया इहा त तोखे तूं ॾियण लाइ घुराया खिली चवे तो सुहिणा हिन रेतीअ खे छा कयां हिन करे जो निहारे त जेका रेती उन रखी हुई मुंहिंजे रब उनखे सोन बनाए छॾियो हुयो जुबान सां चई हिन रेतीअ खे छा कयां ॾिठई त सोन जो टुकड़ो लॻो पियो आहे निहारे सोन खणे नथो निहारे चवे तो सुन मूंखे एतिरो तो ॿुधायो जेके रेतीअ मां सोन करण ते अल्लाह जन खे क़ादिर कयो आहे ही बुक कैद जे अंदर वेही करे हिन कैद खे टोड़ण जी ताक़त कान्हे गौर सां जुमलो ॿुधो छा जुमलो अर्ज़ कई त होॾां तव्हां रेतीअ खे सोन में कन्वर्ट पिया कयो तब्दील पिया कयो बदलाए पिया छॾियो हेॾां वरी कैद खाने में ख़ामोश थिया वेठा आहियो इन खे टोड़े नथा सघो इमाम सज्जाद सोणे जवाब ॾिनो मां उहो जवाब ॿुधाए मां मोटां थो पोइ इमाम अली मक़ाम जे बचड़े उन ने निहारे मारीअ खे फरमायो ऐ सवाल करण वारा असांजी पंहिंजे वॾड़नि उहा तरबियत कई आहे पंहिंजे मथां हज़ारे पहाड़ बर्दाश्त करे छॾींदा जानियूं बि ॾेई छॾींदा पर
कहे जे मथा वो इंसान हुजे या जानवर कख खून के तकलीफ दी दुआ वो बर्दाश्त करे को न सकदा ही ओहो काफिलो जेको आले रसूल जो काफिलो जे जेला आशिकन जो हे जुमलो चई ऐ मां मोटा वरी पंहिंजे आखिरी लफ्ज़न ते छो तो 12 जो आखिरी टाइम मां स्पीड में ॻाल्हायो उहे जुमला केड़ा तो चवां हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ पर शहर मदीनो छदे बचड़े पर शहर मदीनो छदे बचड़े वञिण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सफ़ेदियूं सिरत सही जन्नतीनो नाने जो बचायो किसो कर बलवा रन जो तबुदी अज अखड़न आप वहायो केॾा सूर ऐं सफ़ेदियूं सिरत सही जन्नतीनो नाने जो बचायो हिकरे तलबी वारी हुजे ढुक पाणी लाजे प्यासा हुजने हिकरे तलबी वारी हुजे ढुक पाणी लाजे प्यासा हुजने केर जो आबे को सरजा जे मालिक आबे को सरजा जे मालिक कैद किस्मत तने खे करायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिरत सही जन्नतीनो नाने जो बचायो केर हुया आले रसूल केर हुया आले रसूल उन आले रसूल जो हिकड़ो गुल जेको बगदाद जो बादशाह केरा जो बगदाद जो बादशाह पीरन जो पीर मुहियद्दीन मीर सुनो अब्दुल कादिर जीलानी चौथिल पर दस्तगीर महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी अण खुट करामतन जो साहब अण खुट करामतन जो मालिक संदन जो वदे में वडो अल्लाह जी ज़ात बाबरकात दुनिया के यो मकाम मर्तबो दिखायो जैसे अब्दुल कादिर जीलानी जो कदम न लगे तैसे अल्लाह जी ज़ात उनके विलायत वारे मकाम ते कबूल नथो करे सुने अब्दुल कादिर जीलानी जो अणखट करामतूं बस हिकड़ी करामत बयान कया सदन जो हिकड़ो मुरीद थियण जे लायो सदन जे दरबार में आयो अर्ज़ तो करे सुना पीरन जा पीर मुरीद थियण तो चाहिया पाण फरमायो असां इन जे लाइ त वेठा आहियूं जेके बिगड़ियल हूंदा उनखे बनाइण जे लाइ जेके विछड़ियल हूंदा उन्हनि खे मिलाइण जे लाइ अल्लाह जे ज़ात सां जी ड्यूटी लगाइया चवे तो सुना सब कुछ खबरा मगर सुना अब्दुल कादिर जीलानी मुरीद थियण खां पहले हिकड़ी मजबूरिया ओहा बयान करण तो चाहिया सुने अब्दुल कादिर जीलानी फरमाया बचड़ा छा तो चवण चाहे जे मुजा सुना मुरीद थियण त चाहिया तो पर आदत हिकड़ी में किन्निया कहिड़ी चोरी कंदो हां
छा कंदो जवाब ॾियो छा कंदो चोरी कंदो उम्र गुज़रिया चोरी कंदे पीते कुकड़ का शुरू कयम अज वक्त जो नामी गिरामी चोर थी वयो इहा आदत मुझे ला छछण ॾाढी ॾुखी जे इहा इजाज़त ॾिनी त मुरीद थियण ला मां तयार सोने अब्दुल कादिर जीलानी जो तो वली ये जेका वसफा सिफत पर टाइम कोने मुखे मजो ईंदो मां कुरान जो आयत जने घणी पढ़ंदो ॾाढो मजो ईंदो पर मां माहौल खे ॾिसी करे मां कुरान जो आयत ज्यादा नथो पढ़ी सघां वक्त खे बि ॾिसंदे सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी पाणो न चोर दे निहारे फरमायो मुर्गी फरमायो यार तुझो शर्त असां खे कबूल चोरी जी भी तोखे इजाजत हलिया त तोखे मुरीद बनायो उन चोर ॾिठो त सुणो अब्दुल कादिर जीलानी घोट हाणे मेहरबान थी वियो सदन जो रहमत वारो दरिया जो शमिया फ़ाइदो वठी चवे तो सोना चोरी जी इजाजत ॾियो था पर जे सुभाणे ॿधिजी पवां त पोइ लाॻे तो छॾाइण जो भी वाइदो करे वठो अब्दुल कादिर जीलानी फरमाए चङो छॾाइण जो भी वाइदो घणा माण्हू अध क्लिप कटे पो हलाईंदा आहिनि ॾिसो ही सुन्नी छा था चवनि जवान जा पुट जवान तॾहिं जॾहिं हुज़ूर जे ग़ुलाम जी अब्दुल कादिर जीलानी जे मुरीदनि जी सॼी क्लिप हलाए ख़बर पए सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि उन चोर दे मुर्गी फरमायो चङो इहो बिस्मो असां खणऊं था जे ॿधिजी पए छॾाइण जी भी ज़मानत असां खणंदासीं चोर खुश थियो वधिया जे सोना मूंखे बैयत कयो सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो इहे न बगाड़ियूं असां तुंहिंजूं क़बूल कयूं हन हिकड़ी ॻाल्हि तोखे असां जी भी क़बूल करणी पवंदी महबूब सुबहानी शहबाज लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट जेडी मल ये फरमायो उन जो सोना 100 ॻाल्हियूं क़बूल पण फरमायो 100 न तो बशर दना असां जी हिड़ी रुगी ॻाल्हि क़बूल कजा जवे तो से हुक्म फरमायो पाण फरमायो जिते भी तुझे कन्न ते अज़ान जो आवाज अचे जागो था मुरीद सदाइण सवलो यारी जो जेगियूं लाहण भी सवलो हन नारो हेण भी सवलो पर सच्ची हुआ त मुरीद जी ॾेखार ॾाढो ॾुखियो मुंहिंजा सोना ही उहो जवान जेके तूं असां छा जंगल जा नाग भी जेके सुञाणण जे कोन न सुञाणंदो खुदा जी कुदरत सिद्धो हली कोन सघंदो पकड़ ॾेई रस्ते में सदाई पादर खाईंदो उनखे लुंडी भला सॼो हूंदो उर्फिया में बेबीरी बहरहाल अल्लाह जी मर्ज़ी अब्दुल कादिर जीलानी फरमायो हिकड़ो शर्त असां जो क़बूल कजा जिते भी अज़ान जो आवाज कन ते अचे हेॾे होॾे न ॾिसजा उन जगह ते उन वक्त जी नमाज अदा कजा खिली चवे तो सोना हीअ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे पाण फरमाइजे इहा वॾी ॻाल्हि नाहे तोखे छॾाइण बि का वॾी ॻाल्हि कान्हे मुआहिदो थी वियो बैयत थी वई अब्दुल कादिर जीलानी याद रखो मुंहिंजा दोस्तो याद रखो मुंहिंजा दोस्तो जमी औलिया अल्लाह जे जरा तारीख़ ने निहारियो हज़रत जुनैद बगदादी ॿुधो अथव वक्त कोने जो मां तफ़सील में बयान कयां बस एतिरो बयान थो कयां हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि पाण कंहिं रस्ते सां वञनि पिया साम्हूं कंहिं ॻोठ जे भरमा किरास कयूं हिकिड़ो शराबी शराब जे नशे में धुत लॻो पियो हो थेड़ खाईंदो पियो ते गलन में घटन में ॻोठ जा ॿार को भितर पियो हणे को थेलो पियो ॾे को चूंडी हणी पियो भॼे जीअं ॿार शरारत कंदा आहिनि जुनैद बगदादी जी जीअं नज़र पई हकल करे ॿारनि खे चयूं परे थियो हुननि चयो रस्ते वारा तुंहिंजो छा वञे जुनैद बगदादी चयो इहो मुंहिंजो छा फरमायो इहो मुंहिंजो हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि पाण पंहिंजे घोड़े तां लथा उन शराबी नौजवान जे बाह में हथ विधो अॻियां मस्जिद भर में हुई उन जे भर में को न
नलको लगल हुयो पाण उनखे पाणी बि पियारियो उन जे मोहड़े खे बि धोतो काॾे शराबी काॾे जुनैद बगदादी काॾे शराबी काॾे जुनैद बगदादी इहो ई तरासा अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर छा कया मां कुरान न पढ़ंदो ॻाल्हि सां गॾु मूंखे मज़ो ई कोन ईंदो आहे दिलि चवंदी आहे हर ॻाल्हि में कुरान जी आयत पढ़ां ॿुधण वारे खे ख़बर पवे त हीअ ॻाल्हियूं हथ ठोकियूं न आहिनि पर रब जे कुरान जो तर्जुमो ऐं मफ़हूम बहरहाल मुझा दोस्तों वक्त साथ न थोड़े मां मजबूर हां महबूबे सुभानी शहबाज ला मकानी अब्दुल कादिर जीलानी जे मुझा दोस्त अर्ज पे कए जुनैद बगदादी हुन जे मुंह खे धोरायो हुन जे मुंह में जेको गंद किचरो पंहिंजे पाक चादर सां उघी करे जेडी महिल हुन खे थोड़ो होश आयो पालात हलिया विया हुन खे होश आयो हुन ॾिठो त जुनैद बगदादी टप में छिरक भरी पाण फरमायो छिरक न भर पाण फरमायो छा कर छिरक न भर पंहिंजी चादर विछाई थन चादर विछाए पाण फरमायो हिन ते वेह तवज्जो मुंहिंजा दोस्तो पाण फरमायो हिन ते वेह हो नौजवान जेडी महिल होश में अची चुको आहे हुन जुनैद बगदादी जो कुर्ब ॾिसी करे अखड़नि मां मींहुं वसाइण शुरू कयो ॾकंदो ॾकंदो चादर ते वेठो जुनैद बगदादी हथड़ा खणी करीम रब जे दरबार में अर्ज़ कयो ओ मुंहिंजा सुणा करीम रब जुनैद जो एतिरो कम हुयो जंगल मां ग़ाफ़िल खे वठी करे तो करीम रब जे दरबार में पहुंचायो आहे मौला तुंहिंजो सखी दर आहे जुनैद जा हथड़ा क़बूल कर इन गुनाहगार जे दिल खे पंहिंजे दरबार में क़बूल करे छॾे जुनैद बगदादी त वञण वारो वयो हलियो लेकिन ओ शख्स वक्त जो वली बणजी वियो मुंहिंजा दोस्तो ओ शख्स वक्त जो दर्स कहिड़ो मिलियो दस कहिड़ो मिलियो इहा ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि आहे जे 10 बजे अचे वञो त मां 2 कलाक ॻाल्हायो तफ़सील सां सम्झायां तव्हां देर करे आया साईं वीचारे सलाह कई अवां देर करे आया दर्स कहिड़ो मिलियो दर्स इहो मिलियो त पंहिंजे वॾेर खे न ॾिसजां पीर है त पंहिंजे पीरीअ खे न ॾिसजां मौलवी है त पंहिंजे किताबनि खे न ॾिसजां सफ़ेद पोश है त पंहिंजे कपड़नि खे न ॾिसजां कंहिंजे मुक़ाबले में ॾिसी त को निधण को अचे थो पियो लड़खड़ाईंदो अचे थो पियो दुनिया हिन ते ठठोरो थी करे दुनिया हुन खे तंग थी करे निधण को लावारस लॻो पियो आहे इहे सभई उहिदा टिकरियूं छॾे करे अल्लाह जे रज़ा ख़ातिर उन खे गले सां लाहिजां अल्लाह जे दरबार में पंहिंजे पाण खे सुर्ख इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते हुन सां हमदर्दी करे हुन खे प्यार ॾेई करे हुन खे दिल मोहब्बत जो दर्स ॾेई करे कोशिश कजां त हू अल्लाह जे दरबार में सुरखरू थी पवे तू पंहिंजो कम कजां अॻिते यार जे हवाले कजां नसीब हूंदुसि त सुधरी वेंदो नसीब न हूंदुसि त न हुजेसि पर तुंहिंजो दर्जो अल्लाह जे दरबार में बुलंद ऐं बाला थी वेंदो जो ज़िमो इहो त कंहिंखे निधण को ॾिसी लद हणी हलियो न वञिजां बहरहाल वक़्त महमूद मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो सुन महबूबे सुभानी फरमायो बचड़ा हिकिड़ो शर्त साईं क़बूल आहे बैत थी वई चोर अॼु चवे थो त सॼी ज़िंदगी कंहिंजी बकरी क़ाइम कंहिंजी रिढ क़ाइम हाणे चोरी महबूबे सुभानी फरमायो बधिजी वे त छॾाईंदो मैं हाणे हिकिड़ी चोरी कबी सॼी ज़िंदगी वेही खाइणो आहे वक़्त जे गवर्नर जे घर जी रेकी करण शुरू कई कहिड़ी जगह ते उन जो खजानो आहे उन खजाने जा अंदाज़ कहिड़ा आहिनि सोनो कहिड़ी जगह ते रखियल आहे दौलत कहिड़ी जगह ते रखियल आहे रेकी करे करे सॼो मंसूबो तयार करे वञी हिकिड़ी रात वञी यार लॻो सॼो कुझु जेको खणी सघियो सभु कुझु खणी करे जेॾी महिल मथड़े ते खणी करे उन दौलत जे कमरे मां निकितो अञा विच अंगण ते पहुतो कन ते आवाज़ पियो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर काथे तो हो ॻाल्हायो काथे तो हो जंहिं घर जी चोरी कयई
उन कमरे में सामान खणी या उन ही घर जे अंगण जे विच ते पहुतो हो अज़ान जो आवाज अची वयो जीअं आवाज अची वयो हाणे अकुल ऐं इश्क जो झेड़ो शुरू थी वयो अकुल चयसि त कामयाब चोरी कई थई विखुन ते तरलो थई हितों निकिर बाहर हली नमाज पढ़ जा नमाज ही त पढ़णी है न बाहर हली नमाज पढ़ जा इतने डायण फांसी के त केर छडाई दई अकुल चयसि त हल जेडी मल हिकड़ो कदम मथे न खयई त अंदरों जवाब मिलिस त ओ बेवफा पहरो मौको थई तू परेशान छो थी जे फांसी ते छडाइण जो वायदो अब्दुल कादिर जीलानी पाण कयो आ न तू छो बेवफा थी तू वफा करे त दिस वायदो निभाए त दिस भला को बिन मयार तसौलिया सामान लाहे रखी सामान लाहे रखे काथे जो जह गवर्नर जे घर जे कमरे जो थाड़ो है सामान लाहे रखे हाणे उते जो ते नमाज शुरू तो करे ए नमाज शुरू तो करे गवर्नर पांचे महल में आरामिया केर चवेस तो उठी अज तोखे वंडो वंडण वाला जवान आयो आ बाहर निकरी वनी वंडो वठ अखियों खोली ॾिठई अञा रात पईया बादशाह माण्हू वरी सुनी रहियो वरी उनखे ठोकर लगी उथी वरी ॾिसी चई अॼु अलाए छा थियो आहे नेठि टियों दफ़ो अहिड़ी त ठोकर हई जो सरे घट हमरा वञी मुंहिंजा दोस्त हेठि किरण जे क़रीब थियो अख खुली वई ॾिसां आहे छा हीअं जो ॿाहिरि निकिरे ॾिसी चवे थो सुभान अल्लाह मुंहिंजे अंगण जे विच में जवान नमाज़ जो टियों बीठो आहे वक़्त जे गवर्नर ॾिठो त सुभान अल्लाह हुकुम थियो आहे ख्वाब में अॼु त अलाए केर यार अलाए ख्वाजा किसरा अलाए केर जेको वंड ॾियण मूंखे घर में आयो आहे ही अॻिते वञण शुरू थो करे चोर जो ॾिठो मालिक साम्हूं पियो अचे समझी सघो था चोर जो ॾिठो त मालिक साम्हूं पियो अचे जिस्म जी अजीब पोजीशन थी वई हो जीअं वेझो अचे ए तीअं टिकी नमाज शुरू करे रुकुअ में त यको रुकुअ में क़ौमे में त यको क़ौमे में ए ॾेढी अख सां ॾिसे पियो त महबूब सुभानी केॾी महिल थो अचे हाणे त मरी बि पंहिंजे पाण खे पियो चवे हे नमाज टिकी कंदो वञे हो चवे सुभान अल्लाह कहिड़ो न अजीब यार पहुची वियो अजीजा ने मन लेकिन नमाज मुख्तसर हुई मुकम्मल करनी हुई इन ॾिठो त कोई कोन आयो इन सलाम त बरायो पर दिल में मयार थो दे अब्दुल कादिर जीलानी मूं त वाइदो निभायो पर तो यार कोन निभायो हाणे बदिजा तो मन तोखे का ख़बर पहुचाए केर इएं चई करे हीअं जो सलाम वराए हेॾे सलाम कई ओहो वक़्त जो गवर्नर बीठो हो हेॾे जो सलाम कई त पीरन जो पीर बीठो बाबू बे सुभानी जो बीठा निहारी जो हाणे हमरा हटाट जियो मालिक अची वया त गवर्नर हथ वजा बदी चवे तो सोहणा अब्दुल कादिर जीलानी तुझे नाम ता कुर्बान वञा तवा जो खादम हां पर अज जेको मूंखे हुकुम थियो आ ओ हिन मुंहिंजे मुर्शिद जो थियो आ हिन खां फैज़ वठणो आ उनखे केड़ी ख़बर त इशारे ॾियण वारो उहो ई आहे जेको तुंहिंजे अंगण ते पाण आयो आ मुसलमानो अब्दुल कादिर जीलानी हथड़ा कया मौला इन तुझे गुनाहगार बाने मां अब्दुल कादिर जीलानी सां पंहिंजो वाइदो निभायो आ मां बिन सां वाइदो कयो हो बदजी पौंदे त छॾाई दो भई मौला ई गुनाहन जे करे जहन्नम जे मौला ई गुनाहन जे करे जहन्नम जे कैद जो कैदिया मौला अब्दुल कादिर जीलानी जा हथड़ा कबूल कर इनके जहन्नम जे कैद खां आजाद कर अल्लाह अब्दुल कादिर जीलानी जी दुआ कबूल कई छो त अल्लाह कुरान करीम में फरमायो आ फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात मुझो रब
हुआ जॾहिं बख़्शण चाहींदो आहे त सभिनी गुनाहनि खे सवाबनि में तब्दील करे छॾींदो आहे। उन अल्लाह जी काई देर कोन्हे। अल्लाह ज़माने खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त से क़बूल फरमायो। अब्दुल क़ादिर जीलानी जी रब दुआ क़बूल कई। आयो हो त चोर हुयो, अॼु जॾहिं बादशाह जे घर मां निकिरे थो त दीन जो वली बणो निकिरो थो। ये कंहिंजी निगाह हुई, जवाब ने कंहिंजी निगाह हुई सोने अब्दुल क़ादिर जीलानी जी पर कंहिंखे हुई। इहो जुमले खां मां अॻु में ख़त्म न कर टाइम पूरो थियो मगर ख़त्म न कंहिंखे हुई जंहिं वाइदो चोर ते न, चोर त घणा हुया, जंहिं वाइदो ॾाढा ॻाल्हि जंहिं वाइदो निभायो याद रखी छॾियो। मोहब्बत इनखे न चइबो आहे त रुॻो नारा हणंदा वठो। मोहब्बत इनखे न चइबो आहे त फ़क़ति यारी जी देगियूं लाहियूं। मोहब्बत इनखे न चइबो आहे त रुॻो अब्दुल क़ादिर जीलानी जो मुरीद सदायूं। मोहब्बत इनखे चइबो आहे, प्यार इनखे चइबो आहे जीअं महबूब कंदो आहे आशिक़ ईअं कंदो आहे या कोन कंदो आहे। जवाब दे मुसलमान जेकॾहिं सच थो चवी त पोइ सची हो अथई। मुंहिंजे सुहिणे पीरनि जे पीर रोशन ज़मीर दिल पर अब्दुल क़ादिर जीलानी जो जेको तरीक़ो आहे संदन जो जेको इबादतूं आहिनि संदन जो जेको मुंहिंजा उन जो केरु तसव्वुर बि कोन थो करे सघे। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ संदन जे तरीक़े आलिया ते हलंदासीं त इंशाअल्लाह ताला कॾहिं बि ॾुखिया चो चो कॾहिं बि ॾुखिया कोन थींदासीं। हिन शेर सां तक़रीर ख़त्म थी वई। अखे फेराए ॾिस यार हर पीर असांजो आ, लख मुबारक अथव दस्तगीर असांजो आ, लख मुबारक अथव दस्तगीर असांजो आ। छो त हक़ वारी जमाइत आहियूं, हक़ वारी जमाइत आहियूं, असां यारनि धण कानायूं। यारीअ वारो लंगर खीर असांजो आ, लख मुबारक अथव दस्तगीर असांजो आ, लख मुबारक अथव दस्तगीर असांजो आ। अखे फेराए ॾिस यार पीर असांजो आ, लख मुबारक अथव दस्तगीर असांजो आ। सोहना व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।